थियण बा ज़रूर है। हे अॻे पासे जेको आहे सो वेंदा, हे ज़मीन तरफ़ वेंदा, फसल जी भेल कंदा, फसल तबाह कंदा। हुकूमत पारां हे माकड़ जे ख़ात्मे लाइ हिन महिल ताईं कुझु बि न पियो कयो वञे। वॾी तइदाद में माकड़ जा बचा तव्हां ॾिसी रहिया आहियो। वॾी तइदाद में माकड़ जा बचा आहिनि। ही इलाही ॾिसी हैरत थी थिए त ही जॾहिं तयारु थींदा त ही त वॾी तबाही आणींदा। हिलता वञो, हाणे 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 हेॾो हाणे। ही त मां सम्झां थो त ही हिनखे अलाह जो अज़ाब चइजे त ही ग़लति न हूंदो, छो त जेतिरी तइदाद में हिते माकड़ बीठी आहे, मां नथो सम्झां त हे सरकार हिनखे, हिन जा अञा नंढड़ा खंभ आहिनि। इहे माकड़ अञा मुकमल तौरु तयारु न थी आहे। हिन माकड़ जा तीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिन जा नंढड़ा नंढड़ा हिन जा खंभ आहिनि। जॾहिं हिन जा खंभ हे वॾा थींदा त इहे माकड़ उॾण जहिड़ी थी ईंदी ऐं पोइ हीअ उॾामी सघंदी। हिन महिल हिन जा माकड़ जा खंभ न आहिनि।